माशाल्लाह तहूर अब्बासी जिन पंहिंजे क़िदत जो इज़हार करे बिना कंहिं ताख़ीर जे बिलाल अकबर सिकंदरी जिन खे मां दरख़्वास्त कंदुमि त नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाइण जी सादत हासिल कनि। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वसने था नूर जा बादल मदीने में झले झोलियों बीठा साइल मदीने में ख़त्म थियनि थियूं परेशानियूं पिरीअ वटि प्यार वारनि जो ख़त्म थियनि थियूं परेशानियूं पिरीअ वटि प्यार वारनि जो मिले थी इश्क़ जी मंज़िल मदीने में झले झोलियों बीठा साइल मदीने में खजानों खेर बरकत जो विराए थो महबूब मुझो खजानों खेर बरकत जो विराए थो महबूब मुझो वठे जे को ना आजल पल मदीने में दुरूद ने सलातन जी हले हूँ गार थी हरदम दुरूद ने सलातन जी हले हूँ गार थी हरदम ज़िक्र अल्लाह जा आहिन ज़िक्र अल्लाह जा आहिन मदीने में वसन था नूर जा बादल मदीने में सां पंहिंजे क़िदत जो इज़हार करे